गुरबत ऐं मुफलसी जा देरा हुजन, मथां वरी का मुहलक बीमारी जन्म वठे त जिंदगी कंहिं आज़ाब खां घटि नाहे हूंदी। अहिड़ी कैफ़ियत में मुब्तला होटल ते पोरियो करे बच्चन जो पेट पालींदड़ 45 साला गुलाम मुस्तफ़ा सांगी आहे, जंहिंखे गुज़िरियल 3 सालनि खां कैंसर जहिड़ी बीमारी पंहिंजे चंबे में आणे छॾियो आहे। जितां छॾाइण संदसि वस में नाहे रहियो। गुरबत मुफलसी सबब इलाज खां महरूम पीउ जी हालत ॾिसी मासूम ॿारड़ा कर्ब वारी कैफ़ियत में भोगे रहिया आहिनि। समाजी इदारा, चूंडियल नुमाइंदा या वरी सरंदी वारा हिननि लाइ बेलाभ बणियल आहिनि। ईदूं हुजनि या ख़ुशियुनि जा मांडाण हिननि लाइ हिकिड़ी मुर्क बि नथा आणे सघनि, छो त हिन ख़ानदान जो वाहिद कफ़ील कैंसर जहिड़े मर्ज़ सां भोगे रहियो आहे। अगरि के सरंदी वारा या इंसानियत जो दर्द रखंदड़ इंसान हिननि जी मदद कनि त हिननि मासूमनि जूं ख़ुशियूं वापसि वरी सघनि थियूं ऐं गुलाम मुस्तफ़ा सांगी खे जीअण जो सहारो मिली सघे थो। कैमरामैन फरहान भुट्टो सां गॾु सदरुद्दीन भुट्टो, काश न्यूज़ बडाणी।